जेॾो तुंहिंजो ना बाझ बि ओॾाई मना हक़ मौजूद। साईं मुंहिंजा मंज़ूर अली ख़ान सिंध में क्लासिकल राग जो हवालो आहे। मां सम्झां थो त ताज सिंध जो राग सां वास्तो इन ते घणो ॻाल्हायो आहे ऐं मां सम्झां थो उहे सभु साॻियूं ॻाल्हियूं मां दोहिरायां उहे ठहनि नथियूं। तव्हां ॿुधो त सिंध खे राग सां केतिरो वास्तो रहियो आहे ऐं अॼु खां 5000 साल अॻे खां वठी अॼु ताईं। ग्वालियर ख़ानदान जेतिरो असांखे पाण ऐं पंहिंजे ख़ानदान ऐं पंहिंजे शागिर्दनि जे मार्फत राग जी ख़िदमत कई आहे, ज़ाहिर आहे उन जी तारीफ़ जेतिरी कजे ओतिरी थोरी आहे। असां जेतिरो बि ॻाल्हाईंदासीं ओतिरो घटि लॻंदो। राग ते जेकॾहिं साईं दर्स साहिबु ॻाल्हाईंदो त वधीक सुठो आहे। शौक़ु असांजो बि आहे। मूं बि हिकिड़ो नंढिड़ो किताबु लिखियो आहे राग ते बि, साज़नि ते बि, शायदि कनि पढ़ियो हुजे दोस्तनि या न। हिन वक़्तु मूंखे 2 ॻाल्हियूं करणियूं आहिनि। हिकिड़ी इहा त सुभाणे ऐं परीहं मंज़ूर अली ख़ान जे यादि में मिठड़ी ऐं ख़ैरपुर में वॾियूं महफ़िलूं आहिनि जेके हू हर साल कंदा अचनि था 36 सालनि खां। उहे माण्हू एॾा महबती आहिनि इन सिलसिले में जो 36 सालनि खां बराबरि कंदा अचनि था। हिकिड़ी ॻाल्हि इहा करणी हुई, तंहिंजे करे तव्हां सभिनी दोस्तनि खे ॼण त अणसिधी तरह इहो दावतनामो आहे। जेकॾहिं तव्हां वञणु चाहियो त मिठड़ी ऐं ख़ैरपुर मीर्स इहा महफ़िल आहे। ॿियो अर्ज़ु इहो आहे त असां चाहियो थिए त वज़ीर सक़ाफ़त साईं मुराद अली शाह अचनि, सरदार अली शाह हिते अचनि। पर साईं ॿुधायो इहा ॻाल्हि 3 ॾींहं जी आहे त मूंखे कराची में एतिरा कम आहिनि जो शायदि ईद खां अॻु में मुंहिंजो अचणु न थी सघे, तंहिंजे करे उहे न अची सघिया आहिनि। पर उन्हनि जे मंशा ऐं उन्हनि जे चवण सां मां उहा ई ॻाल्हि दोहिरायां थो जेका हुननि चई आहे या चाही आहे। 1 लख रुपया अॼु जे हिन महफ़िल जे हवाले सां साईं ॾियणा कया आहिनि, जंहिंजो चेक सुभाणे हैदराबाद में इशू थींदो। हींअर तव्हां सभिनी दोस्तनि खे ख़बर हुजे को माण्हू वञी साईं जो जेको पर्सनल असिस्टेंट आहे उन खां वठी सघे थो। वधीक जे लाइ इहो अर्ज़ु करणु ज़रूरी आहे। हे असांजा 2 फ़नकार अची विया आहिनि। असांजी दिलि नथी चए त वञूं, पर असां अॻे ई सचपच वञण वारा आहियूं, उॾामण वारा। तंहिंजे करे मां पहिरीं हिननि ॿिन्ही दोस्तनि खे मरहबा थो कयां ऐं पोइ इहो त अव्हां सभिनी खे अलाह साईं ख़ुशि रखे। इहे सभई इहे महफ़िलूं कंदा रहो, इहा यादि ज़रूरी आहे। इहे माण्हू असां खां इन खां बि घणो वधीक लहनि था। महिरबानी तव्हांजी।